पाकिस्तान जे सूबे सिंध में अॼु सूबाई हुकूमत आम मोकल जो ऐलान कयो आहे। ही मौक़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक जो आहे, जंहिंखे शाह लतीफ़ जो मेलो पिणु चयो वेंदो आहे। छा तव्हां ॼाणो था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई केरु हो ऐं सिंध जे समाज ख़ासि तौर ते औरतुनि जी कहिड़ी रीत असरअंदाज़ थियो? नाज़रीन, जेकॾहिं सिंध जी तारीख़ में कंहिं हिकु शाइर मोहब्बत, मज़हमत ऐं इंसान दोस्ती खे सभ खां वधीक असराइते नमूने बयानु कयो त उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो। 1689 में मौजूदा ज़िले मटियारे जे ॻोठ हाला हवेली भरिसां जनम वठंदड़ शाह लतीफ़ न रुगो सूफ़ी शाइर हो, पर पंहिंजे दौर जो समाजी हालतुनि ते गहरी नज़र रखंदड़ मुफ़क्किर पिणु हो। संदसि शाइरी जो मजमूओ शाह जो रिसालो अॼु बि सिंध जी सभ खां अहम अदबी किताबनि में शुमार थिए थो। शाह लतीफ़ जी शाइरी जी सभ खां मुनफ़रिद ॻाल्हि इहा आहे त हुन पंहिंजी अक्सर दास्तानुनि में औरत खे मरकज़ी किरदारु बणायो। उन दौर में जॾहिं घणो करे अदब में मर्द हीरो हूंदा हुआ, शाह लतीफ़ ससी, मारी, मूमल, नूरी, सोहणी ऐं लैला जहिड़ियुनि औरतुनि खे पंहिंजी शाइरी जो असल आवाज़ बणायो। पर ही औरतूं रुगो मोहब्बत कंदड़ किरदार न आहिनि। मारवी पंहिंजे वतन में सुञाणप लाइ हिकु ताक़तवर हुक्मरान जी आछ खे रद्द करे छॾे थी। ससी पंहिंजे महबूब जी ॻोल्हा में रेगिस्ताननि ऐं जबलनि जो सफ़र करे थी, जिते संदसि जदोजहद साबित क़दमी ऐं अज़म जी अलामत बणिजी वञे थी। सुहिणी समाजी पाबंदी जे बावजूद पंहिंजे फ़ैसिले ते क़ाइमु रहे थी, जॾहिं त नूरी निवड़त ऐं किरदार जी अज़मत जो मिसाल बणिजी साम्हूं अचे थी। शाह लतीफ़ उन्हनि किरदारनि ज़रिए औरतुनि खे कमज़ोर या मोहताज न, पर बहादुर, बाइख्तियार ऐं पंहिंजा फ़ैसिला पाण करण वारी शख़्सियत तौरु पेश कयो। संदसि नज़र में इश्क रुगो ॿिनि माण्हुनि जी मोहब्बत न, पर सच, आज़ादी, सबर ऐं इंसानी वक़ार जी ॻोल्हा जी सुञाणप पिणु आहे। इन्हे करे 300 साल गुज़रण बावजूद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी रुगो अदब न, पर सिंध जी सक़ाफ़त, औरतुनि जी जदोजहद ऐं इंसानी आज़ादी जी हिकु ज़िंदा अलामत सम्झी वञे थी।